ग़ज़वा हुनैन जो पस मंज़र ही आहे। तो जॾहिं अल्लाह तबारक व तआला मुसलमाननि खे फुतूहात सां नवाज़ियो, मके पाक जी फ़तह थी, त उन वक़्त में हुनैन वारनि मुसलमाननि जे ख़िलाफ़ु हिकु वॾी जंग जी तयारी करे ॾिनी। हुनैन में हवाज़िन कबीलो रहे पियो। हवाज़िन कबीलो तमामु डिघो कबीलो हुयो। उन जे हेठियां नंढा कबीला हुया। ताइफ़ जो जेको सकीफ़ कबीलो हो उहो बि हवाज़िन मां हुयो। मालिक बिन औफ़ रज़ी अल्लाह ताला अन्हु अञा ताईं मुस्लमान कोन थिया हुया। त हुनैन जी तयारी हज़रत मालिक बिन औफ़ रज़ी अल्लाह ताला अन्हु कराइनि पिया। मुसलमाननि खे का ख़बर पई त हुनैन वारा मुसलमाननि जे ख़िलाफ़ जंगबंदी जी तयारी करे रहिया आहिनि। आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जासूस मोकिलिया। इत्तला इहो मिलियो त वाक़िअतन उहो हिकु वॾी तयारी में आहे। त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 24,000 जो लश्कर, बाद रिवायत में 28,000 अचे थो इब्न हजर जे मुताबिक़। त 28,000 जो लश्कर वठी करे हुनैन जे मक़ाम में रवाना थिया उन कुफ़ार जो मुक़ाबिलो करण। ऐं उन्हनि जो लश्कर 40,000 जो हुयो। त मुसलमाननि खे अल्लाह तबारक व तआला नंढनि नंढनि लश्करनि जी सूरत में बि फ़तह नसीब कई। बदर जे मौक़े ते 313 आहिनि। उह जे मौक़े ते 1,000-1,200 जो लश्कर आहे। अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ ग़ज़वात में मुसलमाननि जो तइदाद थोरो ई रहियो। त हिन मौक़े ते तइदाद मुसलमाननि जो 24,000 खां 28,000 ताईं हुई। त कंहिं मुसलमान जी दिलि में अची वियो त बसि असां हिननि खे भुञी वठंदासीं। असांजा जॾहिं जवान 313 हुआ तॾहिं बि फुतूहात सां अल्लाह तबारक व तआला असांखे नवाज़ियो हुयो। हींअर त असांजो लश्कर 24,000 जो आहे, 28,000 जो आहे। अल्लाह तबारक व तआला खे इहा शइ ऐं इहो ख़्यालु नापसंदि आयो त मुंहिंजे महबूब जी जमात जी नज़र असबाब ॾे छो वई, फ़ौज ॾे फ़ौज ॾे छो वई, उन जे तइदाद ॾे छो वई। उनजो भरोसो त अल्लाह ते हुजणु घुरिजे हा न। इम्तिहान जे तौर ते बज़ार हिकु शिकिस्त थी जो हुननि ॾे वञनि पिया। ॿिनि जबलनि जे दरमियान में हिकिड़ी घाटी आहे, रस्तो आहे जंहिंखे वादी चइजे। असांजे थर जी इस्लाम में जीअं ॿिनि भिटुनि जे दरमियान में हूंदी आहे न ॿुकड़, अहिड़े अंदाज़ जो भई हेठियां रस्तो आहे, हेठियों ऐं पासनि खां जेके आहिनि जबल ई आहिनि। त उन्हनि जबलनि में का मुशरिकीन जी फ़ौज लिकी वेठी हुई। जंहिंजो मुसलमान जो लश्कर उतां खां गुज़रियो, हेॾां बि जबल हेॾां बि जबल, तंग रस्तो, मथां खां उन्हनि तीर अंदाज़ी शुरू कई जंहिंमें काफ़ी मुसलमान ज़ख़्मी थिया। ऐं मुसलमाननि जे लश्कर में भगडोड़ मची वई। उन्हनि जा पेर उखड़ी पिया ऐं पंहिंजो पाण खे संभाले न सघिया, भॼण शुरू थिया हेॾां होॾां। उन वक़्त में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला खे फ़रमायो त तव्हां ऐलान कयो त मुज्तमा थियो ऐं हिमत करे तव्हां मुक़ाबिलो कयो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं काफ़ी साहबा जेके हुज़ूर पाक सां गॾु हुया उन मुक़ाबिलो कयो। अल्लाह तबारक व तआला बिल आख़िर मुसलमान खे फ़तह सां हमकिनार कयो ऐं फ़तह बि मुसलमान खे हिकु अज़ीम मिली जो हुनैन जे मौक़े ते 70 मुशरिकनि जा सरदार जहन्नम रसीद थिया। 14,000 उन्हनि जा फ़ौजी गिरफ़्तार थी करे आया ऐं मुसलमाननि खे घणे तइदाद में अल्लाह तबारक व तआला माल गनीमत बि अता कयो। उन में 40,000 ओकिया चांदी आहे। हाणे ओकीअ में चांदी हूंदी आहे तक़रीबन 4 तोला। 40,000 ओकिया वञी करे 2 लख तोला जे बराबरि बीहे पई। एतिरी सिर्फ़ु चांदी मिली। उन खां सवाइ ॿियो साज़ सामान, घोड़ा, हथियार, ही शयूं अलॻि हुयूं। त अल्लाह ताला मुसलमान खे एॾी वॾी फ़तह कई। त इन्हनि आयात में इहा ई शइ साबित थिए थी त मोमिन मुसलमान जी नज़र असबाब ते न हुजे, ज़ाहिर त न हुजे, ज़ाहिरी फ़ौज मौज ते बि न हुजे, ऐं ज़ाहिरी जेका आहे तहे दस्ती ऐं हथे ख़ाली बानो आहे उन ते बि न हुजे, नज़र अल्लाह ते हुजे। जॾहिं अल्लाह ते नज़र आहे ऐं तवजो मुकमल अल्लाह ॾे आहे
त अल्लाह तबारक व ताला मुस्लमान जे लाइ फतूहात जा दरवाज़ा खोले थो। पर जॾहिं मुस्लमान जी नज़र अल्लाह खां हटे मखलूक ॾे वञे थी, असबाब ॾे वञे थी, त पोइ मुस्लमान पस्ती ॾे वञे थो। फरमाया लक़द नसरकुमुल्लाहु फी मवातिन कसीरा, अलबत तहक़ीक़ मदद कई तव्हांजी अल्लाह तबारक व ताला कई जायुनि ते, व यौम हुनैन, ऐं हुनैन वारे ॾींहुं बि, इज़ अअजबतकुम कसरतुकुम, जॾहिं त तव्हांखे पंहिंजी घणाई तमामु बहितर पई लॻे, अजब में पई विझे, फलम तुग़नि अन्कुम शैया, पोइ न हटायई तव्हां खां का बि शइ, फ़ौज त तव्हांजी घणी, लश्कर त तव्हांजो घणो हुयो, ऐं तव्हांखे उहा लश्कर जी घणाई अजब में विझे पई, तव्हांखे ॾाढी पसंदीदा आहे, जंहिं ते तव्हां फ़ख़ुरु बि कयो पिया, पर उन जे बावजूद बि तव्हांजा पेर उखड़ी विया, जंग में भॼ मची वई। वज़ाक़त अलैहिमुल अर्ज़ु बिमा रहबत, तंग थी वई तव्हांजे मथां ज़मीन कुशादे हुजण जे बावजूद, सुम्म तवल्लैतुम मुदबिरीन, पोइ तव्हां त पुठियूं ॾेई करे भॼो पिया। सुम्म अंज़लल्लाहु सकीनतहु अला रसूलिही, इन कैफ़ियत खां बाद में अल्लाह तबारक व ताला पंहिंजो सकीनो नाज़िल फ़रमायो पंहिंजे रसूल जे मथां ऐं मोमिनीन जे मथां। वअंज़ल जुलूदन लम तरौहा, ऐं अहिड़ा लश्कर लाथईं जिन खे तव्हां न पिया ॾिसो। वअज़्ज़बल लज़ीन कफ़रू, ऐं काफ़रनि खे सज़ा ॾिनई, अज़ाब ॾिनई, उन्हनि खे शिकस्त तां दरकिनार कयईं। वज़ालिक जज़ाउल काफ़िरीन, इहो ई बदिलो आहे काफ़िरनि जो। सुम्म यतूबुल्लाहु मिन बअदि ज़ालिक अला मन यशा, पोइ अल्लाह तबारक व ताला रुजू कयो उन खां बाद में जंहिंजे मथां बि चाहियो। पोइ कुफ़ार मां बि जंहिंजे मथां अल्लाह तबारक व ताला पंहिंजे करम जी निगाह कई, त रब पंहिंजी रहमत सां उन्हनि ॾे रुजू कयो, जो अल्लाह उन्हनि खे ईमान जी दौलत सां सरफराज़ फरमायो। इहो ई हुनैन में सभ खां वधीक सरकर्दा ऐं सभिनी जो सिपह सालार मालिक बिन औफ़ आहे, जंहिं 40,000 जो लश्कर कठो कयो आहे पूरनि कबीरनि में घुमे करे। उहो ई मालिक बिन औफ़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ईमान जी दौलत सां मालामाल थिए थो, वरी मुस्लमान थिए थो, ऐं मुस्लमान सां गॾिजी करे आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़यादत में वेही जिहाद बि करे थो। त अल्लाह तबारक व ताला जंहिंजे मथां चाहे पियो उन जे मथां पंहिंजी रहमत जी निगाह फरमाए पियो ऐं उन्हनि खे ईमान ते बांधई। वल्लाहु गफ़ूर रहीम, अल्लाह तबारक व ताला बख़्शणहार महिरबान आहे। बाक़ी इंशाअल्लाह। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक।